जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। शाइर मेहर डिबाई तरफ़ां सरकारी कणक में करोड़े रुपयनि जूं गोभियूं हणण जो इंकशाफ। नामियारे शाइर मेहर डिबाई तरफ़ां बि अवाम जे पेट ते लतहणी सरकारी कणक में करोड़े रुपयनि जूं गोभियूं हणण जो इंकशाफ। शाइर मेहर डिबाई तरफ़ां खुराक खाते जे कणक में 4.25 करोड़ रुपयनि जूं गोभियूं हयूं वयूं आहिनि। खुराक खाते जो चवणु आहे त मेहर डिबाई फूड इंस्पेक्टर तौरु कमु करण दौरान सरकारी कणक में गोभियूं हयूं, जंहिंजी रक़म 5 किस्तनि में अदा करण लाइ हुन दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। मेहर डिबाई सरकारी कणक में 3,88,31,000 रुपयनि जूं गोभियूं हयूं। उहा रक़म किस्तनि ते वापसि करण जी ख़ातिरीअ बाद शाइर मेहर डिबाई जी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। शाइर मेहर डिबाई हूअं त खोड़ सारा शेर चया आहिनि, पर संदसि शाइरी छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा खे तमामु घणो पसंदि कयो वियो आहे। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली टोंग न्यूज़। लेखक मुबल्लिग